अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वला तहसबन्नल्लज़ीना क़ुतिलू फ़ी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह व सल्लम अलैका या हबीबल्लाह। सभी वॾे आवाज़ सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या इज्जत एहतराम जे काबिल प्यारा मुसलमान भाइरो, हर साल वांगुर हिन साल में नबी करीम जे कुल्हन जे स्वार शहीदन जे सरदार साबिरन जे सरदार शाकिरन जे सरदार हजरत इमाम आली मकाम इमाम हुसैन रदियल्लाहु ताला अन्हु आई संदन सां गॾु करबला जे मैदान में शहीद थींदड़न साथन जी याद में ही जलसो हली रहियो आहे। काफ़ी देर खां वठी अवी वेठा हो, गर्मी बि सख़्त आहे। अल्लाह ताला शल हिन महफिल जे सदके में मुझी आवाजी बख्शिश फरमाए, ईमान ते खात्मो थे। जी हिते जी गर्मी बर्दाश्त कयूं था, अल्लाह ताला इन गर्मी जे तकलीफ जे सदके में आखिरत वारी गर्मी खां असां तव्हां खे बचाए। मां जे साम्हूं कुरान मजीद मां जेके मशहूर ऐं मरूफ अल्फाज पढ़िया आहिनि, उन्हनि में अल्लाह ताला छा फरमायो, तर्जमे तशरीह तौज़ीह खां पहिरियां इन्हनि आयतुनि जी शान नुज़ूल जे मुतअल्लिक़ ॿ-टे ॻाल्हियूं त ई आयतूं अल्लाह ताला छाजे करे नाज़िल कयूं। छो त क़ुरान करीम जे आयतुनि जा ॿ क़िस्म, हिकिड़ियूं आयतूं हन सबबी, ॿियूं आयतूं हन ग़ैर सबबी। आसान सिंधीअ में त को वाक़ियो को सबब थियो, अल्लाह ताला क़ुरान लाथो, उन्हनि खे चइबो आहे सबबी। या त वरी को वाक़ियो थियो ई कोन, अल्लाह जल जलालहू इंसान जी भलाई ला, मुसलमानन जी नसीहत ला जेके कलमात लाथा उहे बि क़ुरान जा कलमान, पर उन्हनि खे चइबो ग़ैर सबबी। वला तहसबन्नल्लज़ीना क़ुतिलू फ़ी सबीलिल्लाहि अमवाता जे मुतालिक तफसीर जलालैन शरीफ ऐं ॿियनि सभनी हदीस जे किताबन, खुसूसन
हजरत इमाम मुस्लिम रदी अल्लाह ताला अन्हु सही मुस्लिम शरीफ में शान नुज़ूल जे मुतालिक आयत आंदिया वज़ाहत आंदिया त मदीने शरीफ जे शहर में जॾहिं उहद जी जंग लगी सहाबे किराम शहादत जी मंजिल माणी ए आयतुन तवी त मुहर्रम में था ॿुधो खतीब सगोरा के मुहर्रम में बुधाए इमामन जो शान था बुधाई पर हकीकत में जॾहिं ये आयतुन लथियूं उन वक्त में इमाम जी उम्र नंढी हुई अञा शहादत जे मंजिल ते न पहुता हा ए आयतुन सरकार जे उन गुलामन जे बारे में लथियूं नबी करीम फरमाओ तो लम्मा उसीब इख्वानुकुम बि उहुदिन जअलल्लाहु अरवाहहुम फी अजवाफि तैरिन खुदरिन जॾहिं तहां जा भाइर जंगे उहद में शहीद थिया अल्लाह ताला उन्हनि जे रूहनि खे सावन पखियुनि जे पेटनि में रखियो सावन पखियुनि जे पेटनि में एतरी त उन्हनि ते मेहरबानी इनायत जो ए शहीद अल्लाह जे अर्श जे हेठां नूरानी किंदीलन में रहन पिया जन्नत जे मेवन मां खाइन जन्नत जे नहरुन ते वञन खाई पी वरी मोटी सिधो अल्लाह जे तख्त जे अर्श मुबारक जे हेठों ओहे नूरानी किंदीलन में शहीद रहन पिया जॾहिं उन्हनि शहीदन पंहिंजे मथां थींदड़न मेहरबानन इनायतुन करमन एहसानन खुदा जे के उन्हनि खे वजूं नेमतूं ॾिनियूं उन्हनि नेमतुनि खे जो शहीदन ॾिठो अल्लाह ताला जे दरबार में शहीदन दुआ कई मुंहिंजा मौला लैत इख्वानना यअलमून बिमा सना अल्लाहु इलैना काश असां जे मुसलमाननि भाइरनि खे ख़बर पई मदीने वारन के मोरे वारन के लाखा रोड वारन के पीर नहा वारन के भिरिया वारन के कायनात जे ज़र्रे ज़र्रे वारन के कीअं ख़बर पई एहे त समझन पिया शहीद मरी विया अखियूं हिकड़े पासे पेर ॿिए पासे कन टे पासे मुठी चौथे पासे जिस्म जा उज़वा कटिया पिया इन्हनि खे असां जे शान जी कीअं ख़बर पई असां खे जेके रब तो इनाम ॾिना उन्हनि जी इन्हनि खे कीअं ख़बर पई अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कुरान मजीद नाज़िल करे फरमाए मुंहिंजा हबीब वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहया इंद रब्बिहिम युरज़क़ून सुभान अल्लाह सुभान अल्लाह हरगिज़ हरगिज़ उन्हनि माण्हुनि खे मोल न समझ इन आयत में त इहा उहा मशहूर जेका आयत आहे वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशउरून ओए माण्हू जेके मुंहिंजे राह में क़त्ल कया था वञनि उन्हनि खे मुअल न चओ बल्कि जेराहन पर तव्हीं समझी कोन सघंदव हाणे मां हिते तकरीर पियो कयां तकरीर कंदे कंदे जेकर ही मां इल्मी इस्तिलाह इस्तेमाल कयां मिसाल तौर से शागिर्दन खे अरबी जा कुछ इल्म पढ़ाईंदा इल्म सर्फ इल्मुल नहव इल्मुल मानी इल्मुल बयान इल्मुल बदी मां जे कहीं हिते वेही करे
तहां जे हिन सालियाने जलसे में इल्म बदी जा बटे इस्तिलाह चवां हाणे मां चवां थो इल्म बदी जो हिकड़ो इस्तिलाह वा बराअत इस्तिहलाल तवां समझो ही कोन त बराअत इस्तिहलाल छा है इल्म बदी में हुंदो आ मुहस्सनात लफ्जिया मुहस्सनात मानविया तहां समझो ही कोन इल्म बयान में तशबीह इस्तिआर हुआ इस्तिआरे जा किस्म तवां समझो ही कोन इल्म मानी में मुक्तदा हाल जे मुताबिक कलाम आणबो तवां समझो ही कोन छो त तहां जे अकुल जी लेवल तही ए शयूं पढ़ाई कोन आयो त तवां के समझ में की अचन तहां जे अकुल जी लेवल उन मकाम ते पहुतल काने का अल्लाह ताला उन्हन के जवाब पियो दे जेके मानू था चवन साईं अजीब गाला शहीद की जिंदा खुदा फरमायो जिंदा पर वला किल्ला तशउरून तई समझी कोन सकंदो तहां जे अकुल जी ओतरी लेवल काने तहां जे अकुल जो ओतरो मिक़दार नाहे वरना शहादत आखिरी मंजिल है इंसानी सादत की बड़ी सादत शहादत शहादत आखिरी मंजिल है इंसानी सादत की अरे वो खुश किस्मत जिन्हें मिल जाती है दौलत शहादत की सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने जा साईं पाण पिया चवन हजरत अबू हुरैरा रदियल्लाहु ताला अन्हु राविया हदीस बुखारी मुस्लिम जिया हजरत अबू हुरैरा नबी से जी हदीस सुनी काफी हदीस सुनी रावी पर शुरू में ज़हन कमजोर उस वेसर डाडी हुंदी हसी सरकार वट आयो मदीने तां के मदीने जी सकत वया कम दवे सुभान अल्लाह जन के आए से सुभान अल्लाह जो बया भला नऊज बिल्लाह जो सुभान अल्लाह डाढा बकड़ो गर्मी एतिरो चुकियो तव जब वो दिन भी आएगा वो रात भी आएगी ओ नी विंदो वो रात भी इंदी वो दिन भी आएगा वो रात भी आएगी अरे दिल गुजरे मक्का में और रात मदीने में हिता मदीने वनी मोतबर थी न वंजा मता हिते वनी जी मां पीर हां मां मौलवी मां मुफ्ती मां फकीर मां फलाणू दरबार जो नौकर ही कुत्तो बनजी वन ऐ जरा मोटी इंदे पूछ जम महबूबे खुदा का है दरबार मदीने में वाह 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 महबूबे खुदा का है दरबार मदीने में हाय उम्मते आसी के गमखार मदीने में तो जो नालो चाहे बड़ा गुलाम सरवर सवेर का वठी कुरान उठ बकवाट लई सुभान अल्लाह सुठड़ी पे होली हजरत अबू हुरैरा नबी से वट आयो मानू चंदा वहाबी चंदा नबी वट छा तवजो नबी वट था वजो सदो नबी करीम जे दरबार में हबीब ॾाढियूं हदीसूं ता का तो बुधा मुखे याद न थी
मां जी कॾहिं पंहिंजे मदरसे में हुजां मूं वटि को शागिर्द अचे चवे साईं मुफ्ती साहब मूंखे हदीसूं यादि कोन थियूं थियनि। मां चवंदुसि सां पुटु कोशिश कर, मेहनत कर, यादि कर, तकरार कर, वरी वरी पढ़, या वरी चवांसि बाबा के डॉक्टर ॾे वञे, हकीम ॾे वञे, मूंखे कहिड़ी ख़बर तोखे यादि कोन थियूं थियनि, कमज़ोरी अथई। सहाबी मुस्तफ़ा जे दरबार में आयो, छो त सहाबीअ जो अक़ीदो आ तुम हबीब, तुम तबीब, तुम दर्दन जी दवा, जानब मुझे जी में आज़ारन जा अनवा, साहिब ने शिफा मियां मरीज़न के। एकड़ो वहाबीअ जो अक़ीदो, बियो सहाबीअ जो। वहाबी चवे त नबीअ वटि न वञ, सहाबी चे हबीब ॾाढी वेसर थी पई आ, का मेहरबानी, का इनायत, ओ फज़ल, लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम, फ़इन तवल्लौ फ़कुल हस्बियल्लाहु ला इलाहा इल्लाहु अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मेहरबान नबिया, सखी नबिया, हाजी गुलाम नबी पे जे कस खिली खाइण वारा मुझा मदीने जा साईं। असां खे तकलीफ़ वेंदी, माण्हू ख़ुशि थींदा, दुश्मन चवंदा यार सुठो थियुसि। कस खिली खाइण वारा मुझा मदीने जा साईं, केते कख न सहण वारा मुझा मदीने जा साईं। साईं असां जो तो साईं, असां तुए जबाना, असीं यार बाना रात ॾींहुं ग़ुलामी पिया ॾियूं नौकर। असां जो तो साईं, असां तुए जबाना, हसन ऐं हुसैन नवासल जनाना, अतमते मुखे मां पी खां प्यारा मुझा मदीने जा साईं। बड़े हाजी गुलाम नबी या नात चाही जरे इंडिया पाकिस्तान जी जंग पई लगे न, जे पियो पुरी तो सती हर वला जे बचण खां, गुलाम नबी चे अवांडे अचण ला, साईं सब चिट्टा आहिनि चारा मुझा मदीने जा साईं। नबी से के बिजे किबला, इन्नी अस्मअु मिनका हदीसन कसीरन अंसाफ, तहां खां ॾाढियूं हदीसूं तो ॿुधां, मूंखां विसरियूं थियूं वञनि। नबी से हाँ विसरी थी वञनि। जी किबला फरमायो, उबसुत रिदाअक, चादर पंहिंजी विछा। चादर किथे ॾेई, चादर लाथी, चादर लाई, चादर विछड़ी। सरकार फरमाए चादर वेजी कर, चादर वेजी कयूं फगरफ बियदैहि, नबी करीम पंहिंजो हीअं बुक मिलायो, हीअं बुक मिलाई, टे चक्कर, हिकिड़ो भेरो, वरी ॿियो भेरो, वरी टियों भेरो। सहाबी पियो चवे मां ॾिसां पियो हथ में का शीशे
जेका महसूस थे जेका दिसण में अचे कान पई अचे पर मुझो अकीदो हो त मालिक कौनैन है वो पास कुछ रखते नहीं। अरे मालिक कौनैन है वो पास कुछ रखते नहीं। अरे दो जहां की नेमतें आए उनके खाली हाथ में। सुभान अल्लाह। साहबी भी जमाई बिठो फरमायो मथे खण बुम्बा चादर रखणी सीने सां मिला ते मुंह न कई हम न तम देरी न केम चादर रखणी सीने सां मिलाए। अज पीर न वारा पुछन वा चादर रखणी मिलाई फायदो पई न से तो वल्लाहि मा नसीतु शैअन बदहु अबदन। खुदा जो कसम काब शे विसरती करने का जो तो ये सब तुम्हारा करम है आका। तब ये गर्मी में बैठा हो मुझो तुझो कमाला असी चौला ये सब तुम्हारा करम है आका। के बात अभी तक बनी होई गए कोई सलीका है आरज़ू का। इतरा गुलाम मुसलमान शराब जी हद करे छड़ियो जिना जी हद करे छड़ियो लिवात जी हद करे छड़ियो परल कमन जी हद करे छड़ियो पर कोई सलीका है आरज़ू का। जो कोई सलीका है आरज़ू का न बंदगी मेरी बंदगी गए अतमथे ये सब तुम्हारा करम है आका। सरकार सखी अबू हुरैरा पियो चवे मां हबीब जे दरबार आलिया में वेठो आया ओच तू मदीने जे मीर कसम खयो पाफम के रब जो कसम मुझो शौक मुझी चाहता तमा खुदा जे दरबार ला खुदा जे पाक दीन जे ला खुदा जे निजाम जे ला जिहाद कया। जिहाद कंदे कंदे मदीने जो साईं थो चवे जिहाद कंदे कंदे मां शहीद थी वन्या वरी रब मुखे जेरो करे वरी शहीद थिया वरी जेरो करे वरी शहीद थिया वरी जेरो करे वरी शहीद थिया। टे चक्कर मदीने जी मीर चयो सुम्मा उक़तलो सुम्मा उहिया सुम्मा उक़तलो सुम्मा उहिया सुम्मा उक़तलो सुम्मा उहिया। वरी वरी रब जी राह में जिहाद कया वरी वरी शहीद थिया। चो त शहीद ते अल्लाह जूं वॾियूं नेमतूं पर वॾे में वॾी इहा नेमता जो शहीद जे रत जो कतरो ज़मीन ते पोकिरंदो आ पर वजे रब जे दरबार जी हाज़री भराईंदो आहे। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत किबला साईं मुफ्ती साहब। जिंदा आहिन जिंदा परवर जा प्यारा जिंदा तहीं भी पढ़ायो जिंदा आहिन जिंदा परवर जा प्यारा जिंदा अंबिया शुहदा औलिया अल्लाह जिंदा आहिन पाबिल्दा आत्मा थे खड़ी जो जिंदा आहिल जिंदा
वर्रे वर्रे जा प्यारा जिंदा उन जो जिक्र कयूं जंहिंखे चवंदा आहिनि सय्यद शुहदा हिकिड़े मूंखे चयोसीं सय्यद शुहदा हज़रत हमज़ा इमाम हुसैन वरी सय्यद शुहदा कीअं मां चयो सय्यद शुहदा हमज़ा वारी कहिड़े किताब में हदीस आहे जी मुस्तदरक इमाम हाकिम मुझे हदीस पूरी पढ़ी थई अध हिकड़ा वरी हुंदा अथव अधड़ मौलवी अधड़ समझो था न हिकड़ा हुंदा नीम हकीम खतरे जान ऐं नीम मुल्ला खतरे ईमान पढ़िया के मदरसे में न न इल्म सरवन वट वगैरह वट वठा हुता पिया टप ॾींदा अधड़ अधड़ मौलवी माजो सॼी हदीस पढ़ी थई अध चईं मूंखे ख़बर कान्हे मां जो सॼी हदीस पढ़ खुदा जे महबूब फरमायो सय्यद शुहदाए हमज़ा इब्न अब्दुल मुत्तलिब हजरत हमज़ा शहीदन जो सरदारा अगते हदीस के पढ़ अगते साईं फरमाइन था जेको जालिम बादशाह के हक चवे सच चवंदे चवंदे शहीद थी वने ओहो बि शहीदन जो सरदारा हजरत हुसैन यजीद जेड़े जालिम के हक चई ॾेखारियो शहादत मणी ये हजरत हमज़ा शहीदन जो सरदारा ते इमाम हुसैन बि शहीदन जो सरदार हयात आहे हुसैन मुझो हुसैन जिंदा इमाम आहे जेके मञो था सी पढ़ायो बाक़ी नथा पढ़ायो तो पोइ मां भला हथ कढां हयात आहे हुसैन मुझो हुसैन जिंदा इमाम आहे खुदा जे नाले शहीद थियो वा खुदा जे नाले शहीद थियो वा इन्ही अला पिटको सटको कुटको हराम आहे हयात आहे हुसैन मुझो हुसैन जिंदा इमाम खुदा जे नाले शहीद थियो वा इन्ही अला पिटको चओ सटको कुटको वरी जे असां वटि हुजे त लठको पान था कन पिटको सटको कुटको मुंह वटो जे वरी लठको एड़ियूं लठियूं ठोकिया पर खुदा जे नाले शहीद थियो वा इन्ही अला पिटको हरा हुसैन हस्तिया पर मुसलमान हुसैन सुना तो सुनिया तो अरे लगी वजू कई नवात धोती तो नाम जण ही मिड़ैया जातो अरे नबी चुम्यूं ॾई चुमेस हर हर नबी चुम्यूं ॾई चुमेस हर हर ही नाम यार को तलाम आहे अजमत हयात आहे हुसैन मुझो हुसैन जिंदा इमाम आहे नबी करीम फरमायो अल हसन वल हुसैन हुमा रैहानताय मिन दुनिया अशम्मुहुमा हसन हुसैन बई मुजा गुलहर एरा के मां सुगंदो आया अवी लाखारो डमा भेरिया मां अक्रिय मां करुंडी मां पक्का चाग मां
गुल वठी अचो गुल खे अवी सुगंदा आहियो सुगण खां पोइ जे दिल खे राहत मिलंदी आ करार मिलंदो आ मुंहिंजा महबूब मदीने जा साईं था फरमाइन ये हसन हुसैन मुंहिंजा गुल मां उन्हनि खे सुगंदो आहियां मूंखे करार ईंदो आ अञा मां बि तो जीअ कंदो आहियां तफसीर कंदो आहियां त हसन ऐं हुसैन मुंहिंजा गुल बूटे जे मथां हूंदो बूटो हेठां गुल मथां हवा लॻंदी आ बूटो सॼे वञे गुल सॼे वञे बूटो खपे वञे गुल खपे वञे बूटो अॻिते वञे गुल अॻिते वञे बूटो पोइते अचे गुल पोइते अचे मुंहिंजा महबूब मदीने जा साईं पिया फरमाइनि हसन हुसैन मुंहिंजा गुल जेॾे नबी जी शरीयत हूंदी ओॾे हसन हुसैन हूंदा जेॾे क़ुरान हूंदो ओॾे हसन हुसैन हूंदा यज़ीद जहिड़े पलीत सां टक्कर खाई ॾेखारींदा पर मूं मदीने जे अमीर जे शरीयत खे कोन छॾींदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह हसन हुसैन मुंहिंजा गुल सुभान मदीने शरीफ जे शहर में हजरत उसामा बिन ज़ैद सरकार जी हवेली ते आयो दरवाजो अची ठड़काई साहबी दरवाजो को हीअं थोड़ी ठड़काईंदा या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफऊ अस्वातकुम फौका सौतिन नबी वला तजहरू लहू बिलकौल कजहरि बादिकुम लिबादिन अन तहबत अअमालुकुम व अंतुम ला तशउरून के नबी करीम जा सहाबी दरवाजे ते आस्ते आस्ते हंदा सहाबी पे जे मुंह दर ठड़कायो अंदर नबी से निकली आए स्यारे जी मौसम सदन पाक जिस्म ते कंबल वेड़ो पियो आ पर महसूस कयो त कंबल में अंदर का शे आहे अर्ज़ तो के हबीब कंबल में केड़ी शे आ सरकार ही कंबल के जो मथे कयो फइदा हुवल हसन वल हुसैन एकड़े गोले दे इमाम हसन बेते हुसैन जी जो मथे कयो दुआ फरमायूं अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा व अहिब्बहुमा व अहिब्ब मन युहिब्बुहुमा ओ मुझा मौला हसन हुसैन सां मोहब्बत हो कया तू भी इन सां मोहब्बत कर ऐं जेको हसन हुसैन सां मोहब्बत करे उन सां भी तू मोहब्बत फरमाए जा हाने असी तो पंहिंजे दिल के जाचू पंहिंजे दिल के टटोलियूं पंहिंजे दिल जे अंदर क्वेश्चन में ॾिसूं त छा वाकई असांजे दिल में इमाम हसन हुसैन जी मोहब्बत आहे असी तो चवंदा आहियूं ऐ हुसैन इब्ने अली तेरा ज़माना याद है आवाज दीस कुछ हाने पोइते हटियो मता तो के डब्बा दा लाउड बोलिया राड़ो फाड़े दे आए हुसैन इब्ने अली तेरा ज़माना याद है छोड़ कर तैबा तेरा करबल में जाना याद है चो तो बुधाया मैं हथ तकनी चो मैं हज़रत असगर का वो तीर खा
गोद में और हजरत अब्बास का बाजू कटाना याद है। हजरत अब्बास का बाजू कटाना याद है। असां खां वधिक अहल जो केरा हुबदार असां जे इलाइके में नवाब वली मोहम्मद ॾियारे एतिरा बेशर्म भंग जी सबील हलायूं। भंग पई हले, वात में भंग पईया, वात में शराब पियो आ, वात में चर्श पियो आ, वात में आफीम पियो आ। ऐं ओहो चवे हुसैन ठहे नथो, ओहो चवे अली ठहे नथो, ओहो चवे बीवी फातिमा ठहे नथो। असां जे आलमन ते नजर कर, को बि आलम तकरीर करे, खिताबत करे, वाइज करे, इमाम हसन हुसैन जो शान गाए। रुगी हिन ॻोठ में न सॼी दुनिया जे अंदर अहले सुन्नत व जमात जा आलम उन्हनि जे ज़ुबान ते पलीत शइ न ईंदी। वुज़ू करे, अदब सां बीही करे अल्लाह जी हबीब जो शान गाईंदा त मुस्तफा जे बचड़न जो भी शान गाए ॾेखारींदा आहिनि। इमाम हुसैन सखिया सदर दरवाजे ते हिकिड़ो फ़कीर आयो। ओ हुसैन सवाली बन के आया हूँ, मुरादे पूरी कर लेना। सवाली बन के आया हूँ, मुरादे पूरी कर लेना। सखी माँ के सखी बेटे मेरी झोली को भर देना। हुसैन सखी तो जो बाबू अली शेरे खुदाब सखी तुझी जी जन्म खातून जन्नत ब सखी आवा। अज मां तुझे दर ते आयो आया। हजरत इमाम अली मकाम नमाज पिया पढ़न। अल्लाह ताला कुरान मजीद में इन जे बारे में इरशाद तो फरमाए, अल्लज़ीन यज़कुरून अल्लाह क़ियामन व क़ुऊदन व अला जुनूबिहिम व यतफक्करून फी खल्क़िस समावाति वल अर्दि रब्बना मा खलक़त हाज़ा बातिला सुब्हानक फक़िना अज़ाबन नार। खुदा जे ज़िक्र जी याद, खुदा जी नमाज़ा इमाम जे दरवाजे ते जो ठक ठक थी। हजरत इमाम अली मकाम तकड़ी नमाज पढ़ी, बाहर निकली आया। दरवाजे ते फकीर बीठो आ। हुसैन सखावत जो मरकज हुसैन, शुजाअत जो मरकज हुसैन, अदालत जो मरकज हुसैन, हक गोई जो मरकज हुसैन। तुझी दर ते मां आयो हां, हाणे मेहरबानी कर पाण पंहिंजे खादम खे फरमायूं, खादम जी मुंहिंजा हुसैन अंदर घर में ॾिसी आ त घणा पैसा पिया आहिनि। खादम आयो जी क़िबला अंदर 200 दीनार ताजे आल बेत जे खर्च ला रखिया तुम। साईं फरमायो 200 खणी अचे इन खे ॾे। साईं ताजे बचड़न ते खर्च थींदा। पाण फरमायो मुझे बचड़न जो ज़ामिन अल्लाह वा, खड़िया मुझे दर तां केर खाली न वञे। वो इमाम अली मकाम जे जी तरबियत खुद मदीने जे मीर पाण फरमाई। उथंदे सरकार सां कर, वेंदे सरकार सां कर। जॾहिं यजीद ऑर्डर कया हुसैन मुझी बेअद कर,
न कंदे त तुने भी तकलीफूं ईंदियूं भला तोखे पैसा ॾियूं माल ॾियूं। उर्दू वारे शायर तर्जमानी कई त चल पिया आराम हाथ आएगा दौलत भी मिलेगी। आराम मिलंदी दौलत मिलंदी हुकूमत मिलंदी। हाणे असां जा माण्हू पैसनि जे करे शिया पिया चल पैसनि जे करे वॾा वॾा अलम हयो वेठा। जैसे अलम से गाजी जुआ गाजी असा जो कोने छा गाजी असा जुआ मां जो गाजी असा जुआ पर अलम असा जो ना है। हथ में देखणी जो अलम असा जो ना है। अलम शीयन जी निशानी आ परे का सची बुधायो लाखा रोड में वणो अलम लगो पियो जे छा चवंदो चओ न छा चवंदो शीयन जो घर आ शीयन जी ओताक आ शीयन जी मजलिस आ शीयन जो इलाइको आ। असां जो अलम असां जी निशानी अल्लाह जो कुरान आ। दौलत के न ॾिस पैसन के न ॾिस माल के न ॾिस। हज़रत इमाम अली मकाम के चन पिया आराम हाथ आएगा दौलत भी मिलेगी राहत भी मदीने की हुकूमत भी मिलेगी। सैफर मैंने भी अगर आज जरा सब्र दिखाया कौसर भी मिलेगा मुझे जन्नत भी मिलेगी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। आराम न माल न मिल्कियत न गवर्नर मैंने भी अगर आज जरा सब्र दिखाया कौसर भी मिलेगा मुझे जन्नत भी मिलेगी। करबला जी मैदान में शहादत मणियो इमाम पाक जो सिर मुबारक नेज़े ते खयो। सिर के जो निज़म ते ॿियनि जे सिरनि खे न सिर्फ़ अहल बैत जा सिर हज़रत इमाम आली मकाम जो पाक सिर कूफे ॾे रवानो कयूं। रात जो टाइम कूफे जा मेन गेट बंद थी विया। खौलिया नाले हिकिड़े शख्स वटि हज़रत इमाम आली मकाम जो सिर घर में खणी आयो। माईअ खे पियो चवे अॼु मूं तोला वॾो तोहफ़ो आंदो आहे अजीम तोला तोहफ़ो खणी आयो आहे। माई पई चवे लगे तो सोना आंदो थई चांदी आंदी थई दिरहम आंदा थई दीनार आंदा थई जे तो न अज हुसैन जो पाक सिर खणी आयो हा। माई जे अखिन में लुकाया रोई थी चवे शर्म कोन थियो थई मदीने जे मीर जे प्यारे बचड़े हुसैन जो सिर खणी आयो आ। रात जो टाइम ओला खोली शख्स हजरत इमाम आली मकाम जो पाक सिर तनूर में अंदर रखे मथा ढक दई छड़ियो आ। आधी रात जो जुमाई उथे अल बिदाया वल निहाया में अल्लामा इब्न कसीर दिमश्की तो लिखे उलमाए डिठो त सिर मुबारक का वठी आसमान ताईं नूर जो लाटू लगियो पयो हन उल नूर जे लाटू में पखी पिया उडामन तकड़ी तकड़ी आई हजरत बेटाई साहब रहमतुल्लाह अलैह तर्जुमानी पियो फरमाए तो दाढ़ी रत रत्यास दंत मोती कुतिया जोड़ी माह चंद्र जे पेड़ में पेशान्यास अल्लाह नूर समावात वल अर्दे जलवो जमीन्यास ककरा कर बला जा मादर थे मेरास पटन तार तफड़ा अली थे ओ गियास ओ मेरी माफ कयास खालिक बदले खून जे। सुणी जे सिर खे खणी मुड़स खे छॾण जो इरादो थी करे रात जो टाइम निकिरी आई। इमाम आली मकाम जे पाक सिर खे कूफे में खणी आया।
कूफे का बाद में दमिश्क ॾे रवानगी थी आ। रस्ते में हिकड़ी गिरजा घर जे ॿाहिरां हज़रत इमाम आली मक़ाम जे पाक सिर खे संदुल बचन जे पाक बीबिल खे विहारियो वियो आ। उन गिरजा घर जे अंदरां राहिब रात जे टेम ते जो ॿाहिर निकरण जी कई आ। इमाम आली मक़ाम जे पाक सिर ते नज़र पई आ, बीबिल ते जो नज़र पई जे पियो एक यूं बीबियूं वो कमली उड़ने वाले मोहम्मद नूर की बेटी, अरे वो अब्दुल्ला की पोती आमिना के पूर की बेटी। ओ राह पे जबे शर्म को आयो ए मुस्तफा जा बचड़ा हन पंहिंजे नबी जे बचन सां एडो जुल्म कबो आ जे तो सिर मुखे दियो सिर को न ॾींदासीं पैसा थो ॾियांव उन ज़ोर जा 10,000 दीनार ॾिनई। रात जो टाइम आ पंहिंजनि बचन खे घर मां साइड कराए हज़रत इमाम आली मक़ाम जे प्यारनि बचन खे वठी करे हवेली मुबारक ते आयो आ। हज़रत इमाम जे सिर खे खणी घर में आयो, रत खे उगे थो। रात जो टाइम आधी रात जो अख पटे निहारे तो सुभान अल्लाह सिर खां वठी करे आसमान ताईं नूर जूं लाटूं लगियूं पयूं आहिनि। ज़ुबान ते बे इख्तियार कलमो आयो जे तो जे डोटे में इहो कमाल आ जो सिर नेज़े ते आ धर करबला में आ उन ते अल्लाह जा अलवार वसी रहा आहिनि त उन जे लाने मदीने जे मीर जो छा कमाल ऐं पावर हूंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हल बे राजन के हुसैन कलमा पढ़ाए हाजी गुलाम नबी पे चवे तो मुखा पुछो तो छा पियो चवे ते पियो मुबारक मिड़ई मु गुलहकार के यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया। ताजे ॻोठ में इमाम अची ईअं चवंदो या कोन चवंदो हुन ते कर्म जो छा त चए पियो ॾियो मुबारक मिड़ई मूं गुलहगार खे यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया। प्यार मिलंदो मूंखे आसरो ई न हो, प्यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर दिली रुबाते मुझे हली आइयो भाग मुझा भला थिया भली आइयो। अरे मुझे दिल मुझे दीदुर के दीदार जो हथ मथे खणी चवार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया। मौलाना मोहम्मद असलम चवेस साईं मौलाना खलीफा से खालिद हुसैन तारी चवेस अबातो के हार बार विजू इमाम पाक तो वट आयो चे तो हाणे हारन जी हसरत न दरकारा हार छाजा मुझो साईं खुद हार आ हार पाया किची में या दिल ते रखा मुखे हुसैन जेड़ो हार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया। इमाम आली मक़ाम जे सिर खे खयूं अचन पिया दमिश्क ॾे रस्ते में ईंदे ओए 10,000 दीनार जो खोलीन एकड़े पासे दीनार जे लिखियो पियो आ वला तहसबन्नल्लाह गाफिलन अम्मा यअमलु ज़ालिमून। वरी बे पासे लिखियो पियो आ वसयलमुल लदीन ज़लमू अय्यमुल क़लबी यनक़लिबून। ओ ज़ालिमो ता केड़े पासे बींदो केड़े पासे ता भजण जी कंदो। इमाम आली मक़ाम जे पाक सिर खे दमिश्क
में खणी आया रात जो टाइम सुबह जो यजीद जी दरबार लगिया यजीद दुल बजराया यजीद शरना बजराई अज जो मुसलमान शादी थो करे वडा दुल वठी करे वडा धमचर वठी करे किन वठी करे पंहिंजे न्याणन खे नचराए अरे न्याणियूं लचाइण दुल बजाइण इहो किन करण हुसैन जो कम कोन हो यजीद दुल बजराया जे तू हुसैनी आई त तो वट दुल न हुजे तो वट हुजे त अल्लाह जो कुरान हुजे ऐं मदीने जे मीर जो फरमान हुजे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत उनकी जरूरत आना ना करबल के वसाइण कम मुझो पानी जो भला ढुकण न बस अल्लाह खुश करे वे दुआउन जी जरूरत आना ना करबल के वसाइण कम मुझो सिर नेज़े ते धड़ करबल में कुरान बुधाइण कम नजर कचा लजे पालन भी जे को दो मूले हुक्म रबी बरे वातिल पर हुसैन ते तो सो पूरो कंदासी इंशाअल्लाह आ यार रिझाइण कम मुझो यजीद दुल वजराया सरराय मुसलमान धम चरन तेजोर सरराय मुसलमान दुलन तेजोर सदाए मुसलमान बाचन तेजोर सदाए मुसलमान शरनाते जोर शाहजासी हुसैनी थियासी हुसैन जी जुबान ते कुरान तुम कुरान पढ़ हुसैन जी जुबान ते मिठे मोहम्मद जो फरमान तुम फरमान पढ़ हुसैन जी पाक जुबान ते एतरी कदर रिवायत में जद यजीद आर्डर कटियो इमाम जी पाक सिर के दिमश्क में घुमायो घटन खासर के खयो पिया वजन घटन खासर लगाई दे जे इन हुजरे जी दरिया ये दरी खुली पई हुई अंदरा एकड़ो कुरान जो कारी अल्लाह जे कुरान जी तिलावत पियो करे सूरह कहफ पियो पढ़े अम हसिबत अन असहाबल कहफ वररकीम कानू मिन आयातना अजबा असहाबे कहफ जो खुदा जो अजीब वाक़ियो आहे जरे उन कुरान जी तिलावत कई हिय दरिया इमाम पाक जो सिर हिय पियो वजे जरे हिय आयो अम हसिबत अन असहाबल कहफ वररकीम कानू मिन आयातना अजबा हजरत हुसैन जे पाक जुबान ते चुरपुराइया चोरे थो चवे ओ कारी साहब वाके कुरान सच्चो वा सुठो वा हक्का असहाबे कहफ वारन जो वाकियो वाके खुदा जी अजीब निशान मावा पर हुसैन जो वाकियो अन्या भी वधीक अजीब आहे वहाबी चंदा नबी करीम जे नाले त नऊज बिल्ला नबी नऊज बिल्ला नकले कुफर नबाशत नबी मरी वियो नबी मिट्टी पंची वियो वहाबी था चवन असां जा आलम था चवन तही पूरी दुनिया ई आहे जी जिस्म हाणे ही मुझो जिस्मान मां हथ मथे तो खणा खजी तो ही हथ मथे तो खणा खजी तो मां हिन पासे तो निहारिया वरी हिन पासे तो निहारिया वरी सामू तो निहारिया चौथो निहारिया चो तो मुझे जिस्म में रूह आ आलमन जो ये सजी दुनिया थव जिस्म इन जो रूह
मदीने जो मीरा सरकार आहे तद त लाखा रोड आहे सरकार आहे तद त फिरिया आहे इमाम अहमद रजा बरेलवी पियो चवे थो वो जो न थे तो कुछ न था वो जो न हो तो कुछ न हो 1400 साल में यो अकीदो के जो बना हाने नवा नवा टेजड़ी अगे बुदासी फार्मी कुकड़ वरी निकती फार्मी मच्छी वरी निकता फार्मी पीर वरी निकतियूं फार्मी मुरलियूं छा थियूं चवन नबी के कुछ कोने फरमाए तो वो जो न थे तो कुछ न था अरे वो जो न हो तो कुछ वो जो न थे तो कुछ न था अरे वो जो न हो तो कुछ न हो क्योंकि जान है वो जहान की कर जान है तो जहान है मां पंहिंजे जलसन में वञा न सफर में गाड़ी में वेहा इंसान कदह कदह दिल चवे त नात पढ़ा सरकार जी सना पढ़ा हलते हलते 400-500 किलोमीटर थकजी पऊं हिकड़ो शेर मां पढ़ंदो आ मुंहिंजी दिल ठरी पवंदी आ केड़ो अरे तुझको और जन्नत से क्या मतलब ए नजदी दूर हो गलत हो गई शाबाश आजो कुछ बात वाकई थी तुझको और जन्नत से क्या मतलब ए नजदी दूर हो अरे हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की भाई नमाज पढ़ो जन्नत भाई रोजा रखो जन्नत भाई ज़कात दो जन्नत भाई हज करो जन्नत माजो जन्नत जूं टिकेटूं खयो वेठो ही वेड़े अमला जन्नत जूं तो वडे टिकेटूं पयूं पर जन्नत के मिलंदी बुधाया तुझको और जन्नत से क्या मतलब नजदी दूर हो अरे हम हाने थोड़ो टेमो के भी घनी तकरीर करने जो शौक कोने को हम रसूलुल्लाह के अरे जन्नत रसूलुल्लाह की अरे शे हक है मसनदे रफ़अत रसूलुल्लाह अरे शे हक है मसनदे रफ़अत रसूलुल्लाह की अरे हशर में लाखा रोड में न मनी त जाती पियो फेरिया में न मनी त जाती पियो हशर में सब देखेंगे इज्जत रसूलुल्लाह की सुभान अल्लाह हाथ मथे खणी जो सुभान अल्लाह दिल ठारे जो सुभान अल्लाह मुनकर के बारे जो सुभान अल्लाह अंदर उजारे जो सुभान अल्लाह इमाम आली मकाम जो सिर नेज़े ते आ धड़ करबला में जुबान चुरे पई अल्लाह जे कुरान जूं लोलियूं हन सुन्नन जे किताबन त के कोन लिखियो आ शीयन जे मोतबर किताबन के कोन लिखियो त इमाम पाण के थक हया हुजन इमाम पाण के कुट को दिलो हुजे इमाम सट को कयो हुजे इमाम पिट को कयो हुजे वड़े वा इमाम करबला जे मैदान में इमाम खीमा गामा के था आवाज पे वजे या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीला के था आवाज पे वजे या अय्युहल मुद्दस्सिर कुम फअंज़िर व रब्बक फकब्बिर के था आवाज पे वजे व कुलिल हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यत्तखिज़ वलदन व लम यकुल लहू शरीकुन फिल मुल्क व लम यकुल लहू वलियुम मिनज़्ज़ुल्ल व कब्बिरहु तकबीरा किताबात पे वचे यासीन
तंजील वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिन मुस्तकीम तंजीलल अजीजिर रहीम लितुनज़िर कौमम मा उनज़िर आबाउहुम फहुम गाफिलून लक़द हक़्क़ल क़ौलु अला अक्सरिहिम फहुम ला युमिनून इन्ना जअलना फी आनाक़िहिम अग़लालन फहिय इलल अज़क़ान फहुम मुक़महून वजअलना मिन बैनि अयदीहिम सद्दन व मिन ख़ल्फ़िहिम सद्दा फ़अग़शयनाहुम फहुम ला युबसिरून। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, हुसैनियत, हुसैनियत। हिकड़ा वरी कुरान पढ़ना की खबर है इन्नल्लाह अला कुल्लि शैइन कदीर यारी हरामा असा जमा सही कुरान कुरान काडे मुंह मरियम जो काडे टंडरो अल्लाह यार आयत केड़ी पढ़ी तर्जुमो केड़ो कई हे मोहम्मद करीम जा नौकर ऐ सच्चा गुलाम खुदा असा के वा ज़बान ने जेका कुरान जी तहरीफ करे। एकड़ो मुल्लो वियो घर माई के चई सा चढ़ियो थई की बकरो माई के जी वाह वाह वियो मुल्लो जो बकरे जो बुधे छा था समझो आई मणी मुल्लन ते डो ता जो जण वाती पानी कोन तो थई जी बकरो वाह वाह खणिया खणिया तक्कड़ में जो बकरो बुधई त मौली साहब पहिरियां त संदरो सदरो माशाअल्लाह बकरो जो अगे आयो त हिकड़ी हथ में प्लेट खई प्लेट जी मानी हिते माई के जी किथां दी बकरो गिरह पे उठाए किथां दी साजी पाड़ी में मुजी साहिड़िया अदरी यारी शरीफ कई थसी यारी वरी मां खावा यारी हराम। हाँ माई जो हाँ किए भला यारी हराम जी चरीचे ते अल्लाह का सवा बे जो नालो अचे न शे हराम माई जो हाँ अल्लाह का सवा बे जो हराम हाँ जी पोने मुते बद तुंजो नालो आ मुखे चंदा मोली अब्दुल्ला जी माई हारे मां भजा थी बाबे रे जो तू तो जमी बे जो नालो त हराम दिल में सोची अगे मुलन के मायो मिलल कोन ही अब वजे त कम किथा थी तक्कर में तो चवे वेह वेह चरी त किताब पटिया ते जल्दी कर किताब पट जल्दी कर वियो किताब खणी आयो किताब पढ़े जी मु जाजो जी तो जो यारी बहराम बारी बहराम तेरी में चोरी में 15 में सोरी सब हराम 40 बहराम न्याज इमाम जो हराम जी जिम जिहाद जिहाद बुद यारी बहलाल बारी बहलाल तेरी में चोरी में 15 में 40 तू भी मुल्ला हलाल जड़े पण ते थी जरत हर शे हलाल तवी चोन बाजे अल्लाह का सवा बेजो नालो रखण सा शे हराम त पो दुकान खोले मथा लिखी छड़ अल्लाह जो दुकान हे गरीब मानो मिस्कीन महंग लगो पियो हिनन के इजाजत दे ही अल्लाह जा बानन भली खंड खणी वजन भली पत्ती खणी वजन भली चांवर खणी वजन भली अटो खणी वजन दुकान में हकीकत में मालिक अल्लाह वा मजाजन मा जो ये हकीकत में खैरात अल्लाह जे ला मजाजन इमाम हुसैन जो न्याज जे बुआ तू पाजो दुकान बंद कोन कदे असी इमाम जो न्याज बंद कोन कंदासी यारी बंद कोन कंदासी असी छा चंदासी असी चंदासी या हुसैन इब्ने अली तो ते सलाम सबई पढ़ायो तो वही शेर पढ़ी दुआ करो या हुसैन इब्ने अली तो ते सलाम शेरे हक शेरे जली तो ते
सलाम अरे ज़हन इदरीस जो मिठड़ा मनी आहते ऐ कर हली तो दे सलाम। करबला जे मैदान में बीबिन जे जुबान ते हिकड़ो लफ्ज़ हो या मुहम्मदा या मुहम्मदा अजनवा या रसूल अल्लाह न चो या हबीब अल्लाह न चो। इमाम ज़ैनुल आबिदीन भी चवे ते पियो या रहमतल लिल आलमीन अदरिक लिज़ैनिल आबिदीन महबूस ऐदे ज़ालिमी फिल मौक़बी वल मुज़दहम। हजरत इमाम आली मकाम जे पाक सिर मुबारक के खणी कर रिवायत में करबला जे मैदान में धड़ सां कर दफनायो कर रिवायत में मदीने खणी पंहिंजे जी जन्म खातून जन्नत जे भर में दफन कयो। ओ इमाम हुसैन जे जे बारे में के उर्दू वारे ॾाढी प्यारी जुबान इस्तेमाल कई जे तो इस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज है अरे इसकी हिम्मत पर अली शेरे खुदा को नाज है। अरे सजदे तो सबने किए मगर इसका नया अंदाज है। अरे हुसैन ने वो सजदा किया जिस पर जिस पर खुदा को नाज है। साईं मौलाना ख़ालिद हुसैन जी सदके हिकड़ो शेर तो ॿुधायां ॾाढो सुठो आहे पर ई उन्हनि लाइ जेके यज़ीद जा पिठू आहिनि यज़ीद जा पैरोकार आहिनि यज़ीद जा हामी उन्हनि खे सज़ा सुठी आहे हिन शेर में। ये तेरे दिल में कैसी गिरह पड़ी तुझे उससे इतना हसद है क्यों। अरे जो नबी के आंख का नूर है जो अली के दिल का करार है। उन्हनि खे कभी पूछ अपने ज़मीर से कभी देख अपने ख़मीर में। अरे जो मिट गया वो यजीद था जो न मिट सका वो हुसैन है। माण्हू विया हूंदा न ईरान इराक भी न माण्हू केर बि मोटी अचे तई ते पुछो न अदा ख़ैर सां थी आए ज़ियारतूं ॿियारत हाज़िर ज़ियारतूं ॾाढियूं कयूं हां ज़ियारतूं कई यज़ीद जी क़ब्र ॾिठी चंदो बा सांस छाला आहे कन पर के शौक बि कोन्हे जो त जो मिट गया वो यजीद था जो न मिट सका वो हुसैन है। भंग वारे के केड़ी खबर इमाम जो शान चाहे कूंटे वारे के केड़ी खबर है इमाम जो शान चाहे डंडे वारे के केड़ी खबर है इमाम जो शान चाहे पैतीन के केड़ी खबर है इमाम जो शान चाहे। अरे इमाम जो शान बयान कर त मोहम्मद जा गुलाम चंचा सहाबा जे तमन में बहत्तर अबू बकर जे तमन में बहत्तर उमर जे तमन में बहत्तर उस्मान जे तमन में बहत्तर हैदर जे तमन में बहत्तर हजरत अमीर मुआविया जे तमन में बहत्तर है इमाम हुसैन जे तमन में बहत्तर मुबारक है। मवाले के केड़ी खबर है भंगोड़े के केड़ी खबर है असी अलबेत जा दीवान इमाम हसन हुसैन जन्नती जानन जा सरदार हैं। यह हदीस त ॿुधी अथव पर तिर्मिज़ी शरीफ ऐं मुस्लिम में यह हदीस बाहे त अबू बकर व उमर सय्यदा क़बूल अहल जन्नत अबू बकर ऐं उमर वरी जन्नती कुरारन जा सरदार। मूंखे हिकिड़े जो कुरारा हूंदा ई कोन त जन्नत में सरदार किथां मां जो हदीस सही आहे
हदीस गलत कान थींदी हाणे इन जी तशरीह कबी हिकड़ी हदीस पई चवे त हसन हुसैन जन्नती जान जा सरदार बी हदीस पई चवे अबू बकर उमर कुरारन जा सरदार बई हदीसूं सही जन्नत में बुढ़ड़ा त हुंदा ई कोन पर इन हदीस जे शरह में वडन वडन आलम लिखियो जेके जवानी में गुजारे वींदा जन्नत में इमाम हसन हुसैन उन्हन जा सरदार हन जेके बुढ़ाप में गुजारे वजन करल वढी में गुजारे वजन उन्हन जा सरदार अबू बकर उमर हजरत मुझे मोहम्मद जा प्यारा सहाबी वसी जनासी पण यार नबी दे यारां दा आखिरी शेर हाणे छॾियो बण यार नबी दे यारां साईं मूंखे शक्का मारो शक थई चिते जो चक थई चक कोन छड़ी दी बाकी शक के सोने सजन साईं जी नजर अचे तो को छड़ई अल्लाह वारन जी नजर अचे तो को छड़ई पर अञा बि तोखे शक हो वई ते चल मदीने तू वेख ले जोड़ा मज़ारा दा हथ मथे बण यार नबी दे यारा दा बण यार नबी दे यारा दा इन दौर में लाहौर में एकड़ो बुजुर्ग हो बेचारो अल्लाह जो प्यारो वली उन वट एकड़ो हमरा चीज़ी मां ईरान मां ताजो पढ़ी आयो माशाअल्लाह ईरान मां जियाजी अले 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 वे दे ईरान मां पढ़ी आई जियाजी इमाम हुसैन जी मजार जो शान बुदा जैसे इमाम हुसैन जी मजार जो शान हुआ जो इमाम जे मजार जी 3 मील ही 3 मील हीअं 3 मील हीअं 3 मील पोइते जेके बि पूरजंदा सभई जन्नत अल्लाह जे वली जो बाबा सा मञो इमाम हुसैन भला के जो डोटरो चीज़ नबी सही जो इमाम हुसैन जी हा मंजिल जो उन जे चौधारी 3 मेलन ते पूरे जन्नती अरे जेके अबू बकर उमर सरकार जे बाकुर में सुता पियान उन जो शान उन जो मकाम न मनी दड़ न मने अहले सुन्नत व जमात जी जी अहल बेतन सा मोहब्बत अहल बेतन सा नी हुआ अहल बेतन सा इश्क हुआ अहल बेतन सा प्यारा अहल बेतन सा जे दिल जो करार है ये असा जे दिल में हजरत अबू बकर हजरत उमर सवा लख नबी जे सहाबन जी असा जे दिल में मोहब्बत जे को सहाबन जो ना है असी उन्हन जाना है असी उन्हन जाती दासी जेके मदीने जे मीर जे सहाबन जी गुलामी ॾिन त अहल बैतन जी गुलामी ॾेई ॾेखारी इंशाअल्लाह इन जे सदके बेड़ा पार अल्लाह से ही राज परन साईं जो जलसो कबूल करे ऐं उन्हनि जी खैरात सालियानो प्रोग्राम कंदा गर्मी बि सख्त आहे पर सहंदऊ गर्मी त कब्र में थींदी मदीने वारे साईं जी नरमी हथ मथे खणी जो सुभान अल्लाह बेड़ा तहां जा थींदा पार अल्लाह ताला मुझी हाज़िरी अर्ज़ करण टूटा फूटा लफ्ज़